नाज़रीन नवाखे अहम ख़बरूं त इंग्लैंड की टीम पहिरीं इनिंग में 354 रन्स ते ऑल आउट थी वही है। अवांखे कराची टेस्ट के हवाले से ॿुधायूं त इंग्लैंड की टीम पहिरीं इनिंग में 354 रन्स ते ऑल आउट थी वही है। पाकिस्तान पारां इब्रार अहमद ऐं नौमान अली चइनि रांदीगरनि खे आउट कयो वियो। अवांखे ॿुधायूं त इंग्लैंड के पाकिस्तान खिलाफ पहिरीं इनिंग में 50 रन्स की सरसी हासिल थी वही। इन हवाले से वधिक तफ़सीलन लाइ असां सां लाइन ते मौजूद है कराची मां केटी न्यूज़ जो स्पोर्ट्स एंकर पर्सन मुजाहिद सोलंकी। जी मुजाहिद, अपडेट कजो। जी बिल्कुल, पाकिस्तान इंग्लैंड टीमुनि विच में 3 टेस्ट मैचेस से बदल सीरीज़ जी 3 टेस्ट मैच कराची में जारी है। अॼु ॿिए ॾींहुं इंग्लैंड की पूरी टीम जेकी आहे उहा 354 रन्स ठाहे आउट थी वई है। अहिड़ी तरह सां उन्हनि खे पाकिस्तान के खिलाफ पहिरीं इनिंग में 50 रन्स की बरतरी हासिल थी वई है। इंग्लैंड की टीम की बैटिंग की खास ॻाल्हि हिकु भेरो ॿीहर हैरी ब्रूक की 111 रन्स की इनिंग हुई। उन सां गॾोगॾु फैन फूक्स जेको आहे 64 रन की इनिंग खेॾी ऐं उन सां गॾु ओली पॉप जेको आहे उन बि 51 रन की इनिंग खेॾी करे टॉप ऑर्डर बैट्समैन में शानदार कारकर्दगी जो मुज़ाहिरो कयो। जॾहिं त मार्क वुड 35 ऐं ओली रॉबिन्सन 29 रन की इनिंग खेॾी नुमाया बैटर रहा। 50 रन की बरतरी हासिल कई इंग्लैंड की टीम पहिरीं इनिंग में। पाकिस्तानी बॉलिंग की ॻाल्हि कजे त इब्रार अहमद हिकु भेरो ॿीहर शानदार बॉलिंग कई, 4 विकेटूं वरितियूं। नौमान अलीअ खे हिन मैच में खिलाया वियो, उन भी 4 विकेटूं हासिल कयूं। जॾहिं त मोहम्मद वसीम जूनियर जेके टेस्ट कैप ॾिनी वई उनजे हिसे में सिर्फ़ु 1 विकेट आई। पाकिस्तान जा ओपनर अब्दुल्ला शफीक ऐं शान मसूद इन वक़्तु क्रीज़ ते मौजूद आहिनि ऐं पाकिस्तान पंहिंजी पहिरीं इनिंग में 304 रन स्कोर कयूं हुयूं ऐं उनके खिलाफ 354 रन स्कोर करे 50 रन की बरतरी हासिल कई है। ये मुसलसल 3 मैच है, टेस्ट मैच जी जारी है। 3 टेस्ट मैचेस में इंग्लैंड की टीम पहिरीं इनिंग में पाकिस्तान के खिलाफ बरतरी हासिल कई है। हाणे ॾिसो त जेके मखसूस सिनत ओवर रहनि था, घट 5 खां 6 ओवरनि की रांदि बाक़ी है। इन में पाकिस्तानी बैट्समैन अगर आउट नथा थियनि त सुभाणे खां वरी ॿी इनिंग कंटिन्यू कंदा। वॾी महिरबानी अपडेट करण लाइ मुजाहिद सोलंकी।